नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त खोराक खाते नोशहरो फीरोज पारां हलंदड़ हफ़्ते दौरान कणक जे वापारियुनि जूं गाॾियूं ज़बरदस्ती रोके सरकारी गोदामनि ते लाहिण ख़िलाफ़ ڀرياروڊ जी अनाज मंडी वापारियुनि अॻुवान ज़ुल्फ़कार अली, मोहम्मद अली, ज़ुल्फ़कार आराई, अब्दुल रहमान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अनाज मंडी जे गेट अॻियां सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते वापारी अॻुवान ज़ुल्फ़कार अली ऐं ॿिनि मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त खोराक खाते वारनि वापारियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनी। असांजो कराची फ्लोर ॾे वेंदड़ कणक जी गाॾियुनि खे ज़बरदस्ती रोके उन खे पंहिंजी सरकारी गोदामनि ते लाहे फी बोरी ते 2 किलो कणक जी गैर कानूनी कटौती समेत 40 खां 50 रुपया मज़दूरी ऐं ट्रांसपोर्ट किरायो न पियो ॾिनो वञे। वापारी अॻुवान चयो आहे त 22 अप्रैल 2020 ते सेक्रेटरी फुट जी जारी कयल लेटर मूजिबि कराची फलूरमिल ॾांहुं वेंदड़ कणक जी गाॾियुनि खे न रोकण जो हुकुमनामो जारी करण जे बावजूदि खोराक खाते जे अमलदारनि DFS नौशहरो फीरोज खोराक खाते जे बिना कंहिं रेफरेंस जे लेटर कढी गैर कानूनी छापा मार टीम तश्कील ॾिनी आहे जेका हितां मक़ामी वापारियुनि सां ज़्यादती आहे। हिन चयो आहे त खोराक खाते ज़िले मां कणक जी ख़रीदारी जो हद पूरो न थियण जे चकर में असां ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ हरबा हलाए तंग कयो पियो वञे। हिन इंकशाफ कयो त नौशहरो फीरोज खोराक खाते हितां 1 महीने जी लेट सां कणक जी ख़रीदारी शुरू कई आहे। असां कणक ज़ख़ीरो करण वारा मां न आहियूं। असांखे जेको आम मार्केट में रेट हले पियो उन ते वेकिरो कयूं पिया। हिन वापारियुनि चयो आहे त असां खोराक खाते जे अमलदारनि जी अहिड़े अमल ख़िलाफ़ अदालत सॻोरी जो दर खड़काईंदासीं। ॿिए पासे एहतजाज कंदे वापारियुनि अॻुवान खोराक खाते जे वज़ीर खां घुर कई त मामले जो नोटिस वठी खोराक खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में अनाज मंडी जे गेट अॻियां ॿीहर एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।